Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum. I welcome you all Naim Virtual Academy. I am your teacher, Miss Shehlali Sumro, and subject computer. So अॼु असीं पढ़ंदासीं कंप्यूटर जे बारे में. अॼु जो असांजो टॉपिक आहे कंप्यूटर एवोल्यूशन. सो बेसिकली तव्हांखे ख़बर आहे त कंप्यूटर घणनि ई सालनि खां वठी यूज़ थींदो अचे थो ऐं अॼु असां हिकिड़ा मॉडर्न कंप्यूटर यूज़ करे रहिया आहियूं. बट अॼु असां ॾिसंदासीं त इहा जेका इवेल्यूएशन आहे कंप्यूटर जेको स्प्रेड आहे असांजी वर्ल्ड में कीअं थियो, किथां खां स्टार्ट थियो इहो सभु कुझु. ठीकु आहे. द कंप्यूटर वी यूज़ टुडे and we see today are modern shape of computer which has been evolved since centuries. अॼुकल्ह जेके असां कंप्यूटर यूज़ करे आया आहियूं इहे इन्हनि कंप्यूटर जी जेका तयारी आहे सम्झो काफ़ी सालनि खां वठी थींदी अचे थी. ठीकु आहे. इवेल्यूएशन ऑफ कंप्यूटर इज़ जनरली डिवाइडेड इंटू फॉलोइंग एरियाज़. हाणे ॾिसूं था त जेके कंप्यूटर्स आहिनि उन्हनि खे कहिड़ी कैटेगरीज़ में डिवाइड कयो वियो आहे. फस्ट ऑफ ऑल असां ॾिसंदासीं त जेको असांजो मैकेनिकल एरिया आहे, ठीकु आहे, मैकेनिकल एरा जंहिंखे असां डार्क एज बि चऊं था, त उन्हनि में माण्हुनि कहिड़ा कंप्यूटर्स ठाहिया, कीअं उन्हनि पंहिंजा मैथमेटिकल प्रॉब्लम्स खे सोल्व कयो. सो men have been trying to invent machines that can solve mathematical problems. काफ़ी टाइम पहिरियां माण्हू जेके हुआ उहे कोशिशूं कंदा रहंदा हुया त हू अहिड़ा कंप्यूटर्स मतिलबु अहिड़ियूं मशीनूं ईजाद करनि जेके उन्हनि जे मैथमेटिकल प्रॉब्लम्स के सोल्व करे सघनि. ऐं फाइनली उहे सक्सेसफुल बि थिया. उन्हनि कुझु सिंपल मशीन ठाहियूं जेके उन्हनि जा सिंपल अर्थमेटिक प्रॉब्लम सोल्व कंदा हुया. ठीकु आहे. इन अदर वर्ड्स में असां ईअं बि चई सघूं था त हू उन्हनि अहिड़ियूं मशीनूं ईजाद कयूं जेके कंप्यूटिंग कंदियूं हुयूं. अच्छा, कंप्यूटिंग मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां. जेको वर्ड कंप्यूटर आहे उहो ईअं सम्झो त लातीनी ॿोली मां वरितो वियो आहे जंहिंजो मतिलबु आहे कंप्यूट. कंप्यूट जो मतिलबु आहे टू कैलकुलेट. अच्छा, सभ खां पहिरियां असांजो जेको फस्ट कैलकुलेटर आहे उनजो नालो आहे अबाकस. अबाकस कॾहिं इन्वेंट थियो? 3000 BC में. अच्छा, BC जो मतिलबु हूंदो आहे बिफोर क्रिस्ट. अबाकस वॉज इन्वेंटेड 5000 years ago, आल्सो नोन एज काउंटिंग फ्रेम. हाणे असां हिनखे छा चवंदा आहियूं? काउंटिंग फ्रेम बि चवंदा आहियूं. तव्हां ॾिठो हूंदो काफ़ी स्कूल्स में जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं त हिकिड़ी काठ जी कई फ्रेम ठहियलु हूंदो हुयो जंहिंमें तारूं लॻल हूंदियूं हुयूं ऐं उन्हनि में डिफरेंट क़िस्म जा मोती लॻल हूंदा हुया. ठीकु आहे, कलरफुल मोती हूंदा हुया जंहिंजे थ्रू असां छा कंदा हुआसीं? कैलकुलेशन परफॉर्म कंदा हुआसीं, काउंटिंग कंदा हुआसीं. ऐं जेको नंढड़ो ॿारु हूंदो आहे उनखे पहिरियां जेका काउंटिंग सेखारी वेंदी आहे उहा इन ई कैलकुलेटर ते सेखारी वेंदी आहे. ठीकु आहे. इट इज़ यूज़ टू टीच बेसिक अर्थमेटिक ऑपरेशन टू द स्टूडेंट. ऐं स्टूडेंट खे जेका बेसिक मतिलबु जेको बुनियादु हूंदो आहे न मैथमेटिक्स जो उहो सेखारियो वेंदो आहे. ऐं हिनखे फस्ट कंप्यूटर प्रोटोटाइप बि चयो वेंदो आहे. ठीकु आहे. इट मीन्स त इहो कंप्यूटर जी पहिरीं टिपिकल एग्ज़ाम्पल हुई. ॿियो असांजो कैलकुलेटर आहे नेपर्स बॉर्न. इट वॉज इन्वेंटेड इन 1612 AD. एडी जो मतिलबु आहे एनो डोमिनी. स्कॉटिश मैथमेटिशियन जॉन नेपर डेवलप्ड नेपर्स बॉर्न, आल्सो कॉल्ड नेपर्स रोड. अच्छा, हिन नेपर्स बॉर्न कैलकुलेटर खे असां नेपर्स रोड बि चवंदा आहियूं. रॉड्स वर मेड अप ऑफ बोन्स, वुड और मेटल. इहे जेके रॉड्स हुयूं उहे छा जूं ठहियलु हुयूं? बोन्स जूं, वुड जूं ऐं मेटल्स जूं. ऐं इहो कैलकुलेटर कहिड़े पर्पज़ जे लाइ यूज़ थींदो हुयो? इहो यूज़ थींदो हुयो मल्टीप्लिकेशन एंड डिवीजन जे लाइ. नंबर C, स्लाइड रूल. इहो बि हिकिड़ो टाइप आहे कैलकुलेटर जो जेको इन्वेंट थियो 1622 AD में. इट वॉज इन्वेंटेड बाय इंग्लिश मैथमेटिशियन विलियम ऑथर्ड. इनखे कंहिं इन्वेंट कयो? विलियम ऑथर्ड इन्वेंट कयो. ठीकु आहे. इट वॉज बेसिकली अ पेयर ऑफ टू मूवेबल प्लेस्ड साइड बाय साइड. इहे छा हुयूं? इहे पेयर ठहियल हुयूं छा जूं? स्लाइड्स जूं. इट हैड
स्टैंडर्डाइज्ड सेट ऑफ मार्किंग स्केल ऐं इनखे हिकिड़ी मार्किंग स्केल भी हूंदी हुई। इट वॉज यूज़्ड फॉर मैथमेटिकल कंप्यूटेशन मल्टीप्लिकेशन एंड डिवीजन ऐं इहा जेको असांजो कैलकुलेटर आहे जेका डिवाइस आहे इहा बि मल्टीप्लाई एंड डिवीजन जे लाइ ई यूज़ थींदी हुई। ठीकु आहे। इट इज़ स्टिल इन यूज़ड सम कंट्रीज़ अञा ताईं इहा कुझु कंट्रीज़ में यूज़ कई वञे थी। उन खां पोइ जेको नंबर डी आहे असांजो पास्कल्स कैलकुलेटर। इट वॉज इन्वेंटेड इन 1642 AD ऐं हीअ असांजो जेको आहे सो पहिरियों मैकेनिकल कैलकुलेटर आहे। ठीकु आहे, जंहिंखे डेवलप कीअं कयो ब्लेस पास्कल। इट वॉज फर्स्ट मैकेनिकल कैलकुलेटर। He invented this machine to help his father who was a tax collector. ब्लेस पास्कल इहो कैलकुलेटर छो ईजाद कयो, इनखे ईजाद करण जी कहिड़ी ज़रूरत पई, इन जो पर्पस इहो हुयो त हू पंहिंजे फादर जी मदद करणु चाहे पियो ऐं हिन जो फादर केरु हुयो, टैक्स कलेक्टर हुयो। पास्कल कैलकुलेटर आल्सो हैड व्हील्स टू परफॉर्म दीज कैलकुलेशन ऐं जेका पास्कल कैलकुलेटर में असां कैलकुलेशन कंदा हुआसीं उहा कीअं कंदा हुआसीं विद द हेल्प ऑफ व्हील्स। उन में व्हील्स लॻल हूंदा हुया, उन्हनि व्हील जी मदद सां इहा कैलकुलेशन परफॉर्म थींदी हुई। इट कुड परफॉर्म एडिशन सब्ट्रैक्शन अप टू 8 डिजिट्स ऐं इहा असां जेका यूज़ कंदा हुआसीं डिवाइस छाजे लाइ यूज़ कंदा हुआसीं, एडिशन जे लाइ ऐं सब्ट्रैक्शन जे लाइ।